डियर स्टूडेंट्स अस्सलाम वालेकुम। सिंध ऑनलाइन स्कूल में आऊं आहियां अवां जो कंप्यूटर टीचर वसीम अब्बास गोलो। न्यू शीट ओपन किया तो डियर स्टूडेंट्स अज ॾिसंदासीं सम फार्मूला। ठीक है, अगर जेकॾहिं तव्हां ॾिसो हिते कुछ डेटा टाइप कयो था, अगर तव्हां इन्हनि खे फार्मूले जी मदद सां प्लस करणु चाहियो था त इन जे लाइ सभ खां पहिरीं बराबर फार्मूलो टाइप कंदो SUM यानी कि सम, SUM सम। उन खां पोइ तव्हां हिकु ब्रैकेट तव्हां स्टार्ट कंदो, शिफ्ट खे पकड़े कीबोर्ड सां शिफ्ट ऐं 9, शिफ्ट एंड 9, ही शिफ्ट एंड ही 9, ही ब्रैकेट्स आहे, स्टार्ट ब्रैकेट्स तव्हां प्रेस कंदो, शिफ्ट 9। ॾिसो हाणे तव्हांखे पुछे थो नंबर जेके तव्हांजा आहिनि वैल्यूज़ उन्हनि खे तव्हां ऐड कयो, यानी कि हिननि खे सिलेक्ट कयो, सभिनीनि खे लेफ्ट माउस जे लेफ्ट बटन खे हेठि तव्हां ड्रैग कयो ऐं एंटर बटन खे प्रेस कयो। ॾिसो ही तव्हांजे साम्हूं टोटल्स अची चुको आहे। अगरि जेकॾहिं मां हिते लिखां आइटम रिपोर्ट, सीरियल नंबर, आइटम्स एंड प्राइस। सीरियल नंबर तव्हांखे ख़बर आहे, को बि हिकिड़ो नंबर लिखी जस्ट तव्हां हिननि खे हेठि ड्रैग कंदो ऐं फिल सीरीज़। आइटम्स कीबोर्ड, माउस, CPU, मॉनिटर, स्कैनर, माइक, LCD, प्रिंटर, ETC। ॾिसो जंहिंखे लेफ्ट माउस सां ड्रैग कयां थो ऐं प्राइस ठीक है, ऐं ये शे लिखियो है ऐं हिते लिखां थो टोटल। फार्मूलो लगाईंदो बराबर SUM सम, न डिटिंग शुरू करे सिर्फ हिननि खे सिलेक्ट करे एंटर कंदो, ही एंटर। ॾिसो ही तव्हांजे साम्हूं अची वियो आहे बिल। हाणे इन आइटम्स खे आख़िरी कॉलम ताईं सिलेक्ट करे मर्ज एंड सेंटर ऐं हिन जी साइज़ मां थोरो साइज़ चेंज थो कयां ऐं हिन खे बि सिलेक्ट करे मर्ज सेंटर, बोल्ड, छो कि टाइटल आहे, हिन खे सिलेक्ट करे सेंटर एंड बोल्ड। हाणे सभिनी खे सिलेक्ट करे सेंटर एंड बॉर्डर्स रखां थो, ऑल बॉर्डर। जस्ट हिननि खे मां बॉर्डर रखंदुसि आउटसाइड बॉर्डर, यानी कि बॉटम डबल बॉर्डर, बॉटम यानी कि हेठ डबल बॉर्डर। हाँ ॾिसो इनके सेंटर क्यों है ऐं इनके बोल्ड भी किया। तो अगर जेकॾहिं तव्हां इनके कलर्स रखना चाहो था जस्ट क्लिक करे ही तव्हां कलर्स मौजूद आहिनि, ही कलर्स ऐं टोटल्स खे भी मां कलर ॾियां थो, ही कलर। अगर जेकॾहिं तव्हां हिन में को भी वैल्यू में चेंजिंग कंदो तो ऑटोमेटिकली तव्हांजे जवाब में भी चेंजिंग ईंदो। अगर ही CPU 14500 आहे, अगर मां इनके कयां थो 11000, अगर जंहिं मां कीबोर्ड में एंटर प्रेस कंदुसि तव्हां इनके वैल्यू खे ॾिसजो, एंटर प्रेस कयो आहे, ही ऑटोमेटिकली तव्हांजो चेंज थींदो। ॾिसो ही चेंज थी चुको आहे। उन खां पोइ आहे डिफरेंस, जेकॾहिं तव्हां हिन में कंहिं बि वैल्यू खे ख़त्म करणु चाहियो था जस्ट इनके क्लिक करे छा कंदो, डिलीट प्रेस कंदो कि जवाब तव्हांजो ऑटोमेटिकली चेंज थींदो। ठीक है स्टूडेंट्स,
अच्छा हिन में हिकिड़ो कमु करिणो आहे, ही जेके आइटम्स आहिनि ज़रूरी न आहे त को बि कस्टमर जस्ट हिकु शइ असां खां वठे, हिकु आइटम ख़रीद करे, ज़्यादा कीबोर्ड 2-3 वठी सघे थो, माउस क्वांटिटी वधाए सघे थो। त हाणे असांखे हिन साइड यानी कि आइटम खां पोइ कॉलम्स रखणा आहिनि, यानी कि आइटम्स खां पोइ राइट साइड मां हिते माउस रखियो आहे, राइट क्लिक करे इंसर्ट में ईंदो ऐं तव्हां एंटायर कॉलम ते क्लिक कंदो, सॉरी प्राइस खे सिलेक्ट कयो, इंसर्ट, अगर मां हिते लिखां थो क्वांटिटी यानी घणा मिक़दार घणा दाणा आहिनि, ऐं हिते मां हिनखे कयां थो राइट क्लिक करे इंसर्ट ऐं एंटायर कॉलम, ऐं हिनखे कयां थो हिते टोटल प्राइस, ऐं हिनखे कयां थो यूनिट प्राइस। यूनिट प्राइस मीन यानी कि हिकिड़े जो रक़म, अगर तव्हां वटि कीबोर्ड 10 आहिनि, 2 3 ठीक, कीबोर्ड ॾिसो त हाणे हिकु कीबोर्ड जो रक़म 210 आहे ऐं टोटल कीबोर्ड 10 आहिनि, त ज़्यादा खे ज़रब कंदो यानी कि मल्टीप्लिकेशन कंदो, हिते बराबर 10 खे सिलेक्ट करे ज़रब जी निशानी ऐं 210 खे सिलेक्ट करे एंटर कंदो। ॾिसो अगर मां हिनखे हितां छिके अचां, जवाब मूंखे ऑटोमेटिकली चेंज थी करे मिलंदो, ठीकु आहे। अगर मां हिननि खे टोटल कयां, हाणे ही थियो जस्ट सिंगल आइटम्स जो टोटल, अगर टोटल मां कयां पूरे क्वांटिटी सां गॾु त बराबर ॿीहर सम लिटिल ब्रैकेट स्टार्ट ऐं सॼनि खे सिलेक्ट करे असीं एंटर कंदासीं। ॾिसो ही चेंजिंग, हिन शइ खे ख़तमु करण लाइ साॻियो सिलेक्ट करे मर्ज सेंटर, हिनखे सिलेक्ट करे साॻियो मर्ज सेंटर ऐं हिननि खे सिलेक्ट करे, सॉरी ही हिते सही आहे, इनके बॉर्डर्स लगायो आउटसाइड या ऑल बॉर्डर करे छॾियो, तव्हांजो परफेक्ट थींदो। इनके सिलेक्ट करे ऑल बॉर्डर्स, ठीकु आहे डिफरेंस ही थो तव्हांजो टोटल। मां टोटल खे ख़त्म कयां थो। अगर को बि कस्टमर चाहे थो त तव्हां ॿुधायो त हिननि मां असां सां डिस्काउंट घणो तव्हां करे सघो था, डिस्काउंट जो छा परसेंट आहे। हाणे ही त थी वियो टोटल प्राइस, डिस्काउंट लाइ असां हिकिड़ो लॻायूं था फार्मूलो, डिस्काउंट घणो परसेंट आहे, फॉर एग्जाम्पल 4%, डिस्काउंट। ॾिसो मूंखे हिन सां गॾु कुझु लिखणो आहे, क्लिक करे फार्मूला बार में अची हिते लिखंदुसि अमाउंट ऐं हिते लिखंदुसि नेट अमाउंट। डिस्काउंट अमाउंट में छा करिणो आहे, बराबर लॻाए टोटल प्राइस के ज़रब, डिरेक्शन्स यादि रखो, भले डिस्काउंट हुजे, रेशो हुजे, परसेंटेज हुजे, इन जो फार्मूलो आहे त तव्हां टोटल प्राइस खे ज़रब कंदो डिस्काउंट सां ऐं डिवाइड कंदो 100 सां। मां हिकिड़ो फार्मूलो तव्हां लाइ टाइप कयां थो, हीउ तव्हां पाण नोट करे छॾियो, बराबर ॾेई टोटल प्राइस खे ज़रब कंदो डिस्काउंट सां ऐं डिवाइड कंदो 100 सां, ही इन जो फार्मूलो आहे, ठीकु आहे। बराबर लॻाए टोटल प्राइस खे ज़रब कंदो डिस्काउंट सां ऐं लास्ट में डिवाइड कंदो 100 सां, यानी हिते बराबर ॾेई टोटल प्राइस खे ज़रब कंदासीं। यादि रखो त इन 4 खे सिलेक्ट न करिणो, छो त डिस्काउंट असांखे ज़रब करिणो आहे टोटल सां, छो त हिन डिस्काउंट सां गॾु हिकिड़ो साइन लॻियल आहे परसेंटेज जी, सो इन जे लाइ तव्हां मैन्युअली पंहिंजे कीबोर्ड सां 4 हिते टाइप कयो, उनखां बाद में डिवाइड 100 एंड एंटर। ॾिसो 2556.64 तव्हांजो डिस्काउंट थियो आहे। नेट अमाउंट में तव्हां बराबर टोटल प्राइस में माइनस कंदो डिस्काउंट अमाउंट, जस्ट एंटर प्रेस कंदो, तो ही तव्हांजो थियो आहे फाइनल। उनखां पोइ आहे डिफरेंस एवरेज संडे एंड मंडे। अगर मैं इधर लिखा तो व्हीकल या मेरा एवरेज,
ही मेहरान तव्हांजो संडे जे ॾींहुं 560 किलोमीटर तय करे थो, मंडे ॾींहुं करे थो 740, ठीकु। ऐं GL आहे तव्हांजो 400 ऐं मंडे ते 600। हाणे हिननि जी तव्हां जेकॾहिं एवरेज कढंदो, एवरेज लाइ तव्हां छा यूज़ कंदो, बराबर एवरेज लिखंदो। अगरि तव्हांखे स्पेल यादि न हुजे AVE, ॾिसो हिते तव्हांखे ऑप्शन मिलंदो एवरेज लिटिल ब्रैकेट स्टार्ट, जस्ट हिन ॿिन्हिनि खे सिलेक्ट करे एंटर कंदो। ॾिसो बराबर एवरेज लिटिल ब्रैकेट स्टार्ट, जस्ट हिन खे सिलेक्ट करे एंटर प्रेस कंदो। एवरेज तव्हां अक्सर करे क्रिकेट में भी ॾिसंदा आहियो त अक्सर जेकॾहिं रन्स हूंदा आहिनि ऐं ओवर्स एंड एवरेज, रन्स फॉर एग्जाम्पल तव्हांजा 311, ओवर्स 50। अगर इन एवरेज मालूम क्यों यानी कि पर ओवर असांखे घणनि रन्सनि जी ज़रूरत है, सो इन जे लाइ तव्हीं एवरेज लिखी इनके सिलेक्ट करे सघो था, जस्ट एंटर प्रेस कंदो ही तव्हांखे एवरेज मिले। ओके स्टूडेंट्स, इन लेसन में इजाज़त ॾियो, नेक्स्ट लेसन में हाज़िर थींदासीं। अल्लाह हाफ़िज़।